सिक्योरिटी फोर्सेस जो बलूचिस्तान के जिले पंचकोर में ऑपरेशन टे दहशतगर्द मार्च में ISPR मौजूद ऑपरेशन भारतीय प्रॉक्सी फितल हिंदुस्तान के दहशतगर्दन की मौजूदगी वारी इतलाती कयो। ऑपरेशन दौरान सिक्योरिटी फोर्स दहशतगर्दन के ठिकानन के अस्त्रायत तरीके से निशानो बनायो। मार्जबल दहशतगर्दन में कमांडर फारूक अदील वसीम शामिल हैं। संदन कब्जे में हथियार बारूदी मवाद हथ। आलमी रिसाले दी डिप्लोमेट तरफा वाशिंगटन में पाकिस्तान की कामयाब सफारतकारी की वाखाण। आलमी रिसाले में शाया थियल रिपोर्ट में चयो त भारत हाणे 50% अमरीकी टैरिफ ऐं सदारती दौरनि जी महरूमी जो शिकार आहे। पाक भारत तकरार ते अमरीकी टियाकड़ी खां इनकार खां पोइ लाॻापा हिकु मुंझल हालत में दाख़िल थी विया आहिनि, जंहिंमें पाकिस्तान सिफारती मौक़े में तब्दील कयो। ट्रंप की टियाकड़ी वारे किरदार की मुकम्मल वाखाण। ट्रंप की दावत ते वज़ीर आज़म फील्ड मार्शल व्हाइट हाउस जो दौरो कयो। अमरीकी सदर ऐं फील्ड मार्शल के विच में ॻाल्हियूं सिक्योरिटी खां वधी वापार ऐं सीड़पकारी ताईं पहुची वयूं। ट्रंप अमरीका ऐं पाकिस्तान के विच में तेल के ज़ख़ीरनि खे तरक्की ॾियारण जो ऐलान कियो आहे। पाकिस्तान F-16 जहाज़नि जे अपग्रेड लाइ अमरीकी मंज़ूरी भी हासिल करण में कामयाब थियो आहे। जनवरी 2026 में पाकिस्तान चीन सां सिफारती लाॻापा वधाइण ते पिणु ज़ोर ॾिनो। वॾे वज़ीर जी हिदायतुनि ते प्लानिंग एंड डेवलपमेंट खाते की टीम पारां कोरंगी कॉज़वे ब्रिज मंसूबे जो दौरो। मंसूबे के कम के मयार रफ्तार हिफाज़ती कदमनि जो जाइज़ो वरितो वियो। मॉनिटरिंग टीम तरफां वॾे वज़ीर के मंसूबे ते अॻभराई बाबत मुकम्मल रिपोर्ट पेश कई हुई। वॾे वज़ीर चयो त कोरंगी कॉज़वे ब्रिज कराची के अहम इंफ्रास्ट्रक्चर मंसूबनि मां हिकु आहे। मंसूबो शहरनि के बेहतर ऐं महफ़ूज़ सफ़री सहूलतूं फराहम कंदो। मंसूबो मार्च 2026 ताईं मुकम्मल कयो वञे। मंसूबा मुक़रर वक़्त खां अॻु मुकम्मल कया वञनि त जीअं अवाम खे सहूलतूं मिली सघनि। तरक़ियाती मंसूबनि जे मयार ऐं बर वक़्त तकमील में कंहिं बि क़िस्म जी कोताही क़बूल न हूंदी। कराची के बाहि साने सबब गुल प्लाज़ा में रेस्क्यू सर्च ऑपरेशन आखिरी मरहले में दाखिल। कराची के गुल प्लाज़ा साने की जांच वारे मुतालबे ते टेक्निकल टीम पहुंची वही। वफ़ाक की जांच ऐं फॉरेंसिक टीम पारां गुल प्लाज़ा जो दौरो इमारत के मुख़्तलिफ़ हिस्सनि जो जाइज़ो वरितो वियो। वफ़ाकी टेक्निकल टीम सां गॾु NED यूनिवर्सिटी टीम भी मौजूद हुई। स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम की ज़िले इंतज़ामिया सां मुलाक़ात साने बाबत तफ़सील वरिता। डिप्टी कमिश्नर ॾखण जावेद नबी खोसो जो चवण आहे त राति में कुछ इंसानी उज़वात आया आहिनि जेके DNA जे लाइ अस्पताल मोकिलिया विया आहिनि। वाक़े की जांच मुकम्मल थियण ताईं कंहिं नतीजे ते पहुचण वक़्त खां अॻु हूंदो। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया चयो त हेल ताईं 71 लाश इंसानी उज़वा अस्पताल आंदा विया। 22 लाशनि जी सुञाणप जो अमल मुकम्मल थी चुको। नबी बख्श थाणे ते गुल प्लाज़ा साने जो केस दाख़िल। सरकार की फरियाद ते केस दाख़िल। मेयर कराची तरफा गुल प्लाज़ा के मुतासर के घरन जो दौरो। फौत के वारसनि सां ताज़ ते हमदर्दी जो इज़हार। मेयर कराची चयो त मुतासरनि खे अकेलो न छॾियो वेंदो। बदकिस्मती सां शहरनि के दुख ते सियासत कई पई वञे। गुल प्लाज़ा साने जे ज़िम्मेवारनि खे इंसाफ़ के कटहरे में आंदो वेंदो। हुकूमत की वादी तीरा की फौज की हुकूमत खाली कराने के बेबुनियाद खबरों की तरदीद। दावा बदनीयती ते बदल करा। इतलात वारी वज़ारत चयो त हुकूमत गुमराह कंदड़ खबरों जो नोटिस वरितो आहे या दावा बेबुनियाद ऐं बदनीयती ते बदल आहे जंहिंजो मक़सद अवाम में खौफ़ पखेड़ण आहे। हुकूमत ऐं फौज वादी तीरा के खाली कराने जो को हुकुम नाहे ॾिनो। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त क्रिकेट टीम के T20 वर्ल्ड कप लाइ मोकिलण बाबत फ़ैसिलो हुकूमत कंदी। वर्ल्ड कप बाबत जेको भी फ़ैसिलो हूंदो उन जो ऐलान कयो वेंदो। दहशतगर्दनि के लिकण की जाइ न ॾिनी वेंदी। दहशतगर्दनि हिमायतनि जो ख़ात्मो ज़रूर थींदो। पाक फौज पुलिस ऐं कानून लागू कंदारनि वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। सॼी क़ौम दहशतगर्द जे ख़ात्मे लाइ मुतहद आहे। सूबे घरू वज़ीर ज़ियाउल लंजार जो तक जे अवाम सां मुलाक़ातूं। घरू वज़ीर लंजार हाउस मोरो में अवाम सां मुलाक़ातूं करे संदन मसला ॿुधा। ज़िया लंजार जो चवणु आहे त मोरो संदसि पंहिंजो शहर आहे।
इन शहर की तरक्की ऐं तामीर जे लाइ कोशिशूं आहिनि। अवाम जी जानिब आज जे तहफ़ुज़ लाइ हर मुमकिन कोशिश जारी आहे। पीपी अगवान शाज़िया मरी जी चोटियारी वाक़े जे मुतासिर शाज़बानो मलाह जी अयादत एमएनए शाज़िया मरी तरफ़ां शाज़बानो मलाह खे इंसाफ़ ॾियण जी ख़ातिरी संस चवां त वाक़े बाद इंसान जो कंद शर्म खां झुकी वियो। सिंध हुकूमत मुतासिर नारी जी मुकमल मदद कंदी। डोकरी वेझो बुलेदी बरादरी जी बिंदुरनि में झेड़ो नौजवान क़त्ल ॻोठ गुलाम मोहम्मद बुलेदी में बुलेदी बरादरी जी बिंदुरनि में झेड़ो फायरिंग में ज़रिए ज़मीन ते कम कंदड़ नौजवान नदीम बुलेदी ज़ख़्मी थी पियो। अस्पताल में इलाज दौरान दम ॾिनो। पुलिस जो चवां त वाक़ियो पुराणे छिकताण जो नतीजो आहे। ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो जिते हू फौत थी वियो। The team is Aga Salman Ali, captain, Abrar Ahmed, Babar Azam, Fahim Ashraf, Fakhr Zaman, Khwaja Muhammad Nafi, Muhammad Nawaz, Muhammad Salman Mirza, Naseem Shah, Sahibzada Farhan, Saim Ayub, Shaheen Shah Afridi, Shadab Khan, Usman Khan and Usman Tariq. पाकिस्तान तरफां T20 वर्ल्ड कप 2026 लाइ 15 रुकनी स्क्वाड जो ऐलान। सलमान अली आगा क़ौमी T20 जो कप्तान मुक़रर। बाबर आज़म, फ़ख्र जमा, उस्मान तारिक, शाहीन आफरीदी, शादाब खान, नसीम शाह, साइम अयूब, फ़हीम अशरफ, ख्वाजा मोहम्मद नाफे, मोहम्मद सलमान मिर्ज़ा, साहिबजादा फरहान स्क्वाड में शामिल। पाकिस्तान 7 फरवरी ते नीदरलैंड खिलाफ़ वर्ल्ड कप मुहिम जी शुरुआत कंदो। T20 वर्ल्ड कप जूं मैचिस 7 फरवरी खां 8 मार्च ताईं जारी रहंदियूं। क़ौमी टीम जे हेड कोच आकिब जावेद चयो त वर्ल्ड कप खेॾण या न खेॾण बाबति फ़ैसिलो हुकूमत कंदी। हू सिलेक्टर्स आहिनि, संदनि कम सिर्फ़ टीम जी चूंड करणु आहे। ऐं जंगबंदी बावजूद इसराइल जा गज़ा ते ड्रोन हमला, 2 ॿारनि समेत 3 फ़लस्तीनी शहीद। गज़ा जे सिविल डिफेंस एजेंसी जो चवण उत्तर गज़ा में कमाल अदवान अस्पताल वेझो ड्रोन हमले में 2 फ़लस्तीनी नौजवान शहीद थिया। जबालिया वारे इलाइक़े में शहरनि जे टोले खे निशानो बणायो वियो, जंहिं में हिकु ॿियो फ़लस्तीनी शहीद थी वियो।